अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगर माहिया हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ। जिना हाउस लाहौर कोर कमांडर हाउस ते हमलन ऐं हंगामनि जे केस में अॻूणे MPA अकरम उस्मान समेत 16 जवाबदारनि ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कार्रवाई जी इजाज़त ॾिनी वई। चीफ ऑफ आर्मी स्टाफ आसिम मुनीर चयो आहे त जेको कुझु 9 मई ते थियो इहो इंतिहाई अफ़सोसनाक ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे। शहीदनि जी यादगारनि जी बेहुरमती ऐं उन्हनि जे वक़ार खे मजरू कंदड़नि खे क़ौम कॾहिं बि माफ़ न कंदी, न ई वरी विसारींदी। अहिड़े क़दम खे बर्दाश्त नथो करे सघिजे। पनो आकिल में व्याजनि ऋण ॿारे ॾिनो। व्याजनि जी ज़्यादतियुनि खां तंग अची पोरियत ग़ुलाम हुसैन घर में फाहो खाई आपघात करे छॾियो। काज़ीमत में डिलीवरी दौरान फौत थी वियल मस्मात अरबाब घल्लू जी ऐं 2 मासूम ॿारनि जे फौत थियण खां पोइ सुबुह खां वठी अञा ताईं संदन पोस्टमार्टम न थियण ख़िलाफ़ वारिसनि पारां लाश थाणे जे मेन गेट अॻियां रखी नेशनल हाईवे बंदि कयो वियो। नाज़रीन, हीअ हुन ताईं जो हेडलाइंस। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।